अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा बुलेदी न्यूज़ में अवां सभिनी खे भलीकार चऊं पिया। बुलेदी न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कयूं पिया धागाणो बोज़दार खां। धागाणो बोज़दार वेझो सोनो खान लाशारी जे रहवासियुनि में मुश्ताक लाशारी, शौकत लाशारी, न्याज़ हुसैन लाशारी, अयाज़ अली, रईस मिठल लाशारी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त 3 साल अॻु 4 एकड़ केले जो ठीको सरवाण बागड़ीअ खे ॾिनो जेको हाणे मुकमल थी चुको आहे, पर सरवाण बागड़ी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां धमकियूं ॾेई रहियो आहे। मुख़्तलिफ़ नंबरनि तां फ़ोन करे धमकियूं ॾेई रहियो आहे। असां सरवाण बागड़ी के ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे कई। जॾहिं त ज़रई ज़मीन जा मालिक असीं आहियूं, उन बावजूदि असां सां मुख़्तलिफ़ माण्हुनि खे असांजे केले जे फसल ते मोकिले धमकियूं ॾेई रहियो आहे। जॾहिं त सरवाण बागड़ी बाअसर धुर गुलाम मुस्तफ़ा पितापी जे नाले जो कूड़ो स्टाम्प पेपर पिणु ॾेखारियो आहे त केले जो असुल ठेकेदार हू आहे। जॾहिं त 3 साल अॻु वारी लिखत असां वटि मौजूदु आहे, जंहिंमें 3 का बि धुर एग्रीमेंट में मौजूदु नाहे। सरवाण बागड़ीअ जे केले जो ठीको मुकमल थी चुको आहे। हाणे हू असां ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु करे असां ख़िलाफ़ साज़िश करे रहियो आहे। उन लाइ असां GC वली मोहम्मद बलोच समेत वॾे वज़ीर मुराद अली शाह खां घुर था करियूं त असांजी सरवाण बागड़ी ऐं गुलाम मुस्तफ़ा पितापीअ ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट कर अब्दुल अजीज खास के लिए बुलेदी न्यूज़ धागाणो।